में सॼो वींदो जन्नत जे अठनि दरवाज़नि खां जंहिंखे यौम हशर में सॼो वींदो सो आहे उहो सिद्दीक़ मिठो सो आहे उहो सिद्दीक़ मिठो तूं अचो अचो हेॾां चयो वींदो जन्नत जे अठनि दरवाज़नि खां जंहिंखे यौम हशर में सॼो वींदो अञा 16 साल उमिरि जो त सिद्दीक़ मिठे ई ख्वाब ॾिठो चए थो चंड टुकर थी मके में किरियो वरी गंढिजी मुंहिंजे झोल में पियो ताबीर थियो आ अचणो नबी तोखे तंहिंजो ख़लीफ़ो कयो वेंदो ताबीर थियो आ अचणो नबी तोखे तंहिंजो ख़लीफ़ो कयो वेंदो ताबीर थियो आ अचणो नबी तोखे तंहिंजो ख़लीफ़ो कयो वेंदो सो आहे उहो सिद्दीक़ मिठो तूं अचो अचो हेॾां चयो वेंदो जन्नत जे अठनि दरवाज़नि खां जंहिंखे यौम हशर में सॼो वींदो जॾहिं अरब चयो मां आहियां नबी त सिद्दीक़ दलील जो अर्ज़ु कयो जॾहिं अरब चयो मां आहियां नबी त सिद्दीक़ दलील जो अर्ज़ु कयो तोखां शाम जो ख्वाब छा विसरी वियो त सिद्दीक़ खे हीअं सरदार चयो पेशानी पेरीअ जे जुमंदे चयईं तुंहिंजो साथ सदाई ॾिनो वेंदो पेशानी पेरीअ जी जुमंदे चयईं